जल्दी सदर में बाप सभी को बराबर आकर धीरे धीरे सदर जल्दी सदर सभी सदर के वही मिनसा करता सोशल मीडिया ते पनो रखियो है पर इन का वधी बि छा करियो सी इन का वधी बियो केतिरो मिनतो करियो सच पई आऊं साइंस कदर नाराज डॉक्टर नाराज और ता हली वनी उनके मदद करे दी है या इन का दोस्त नाराज था पर सलाम आने के उनका उन बावजूद असा जी मिनतुन जे करण जे बावजूद भी उन दोस्तन को बि रेस्पॉन्स कोन ई मिनतू छाई वाला इन जे करी आ त अचो सब एक गडजी जे दुनिया दी मैसेज ने तालीम हकाए अलाक तो रहंदी हे इन जे के दोस्त या त सब गडी एहतियात करियो ऐ तवा जल्दी वर्किंग कमेटी इजलास कोठायो असा जो साईं मोहम्मद मूसा मुजो मोसन मुजो वडो जी जको फैसलो को उन सा गड साईं मोहम्मद मूसा साईं शरीफ दुनिया है साईं सालों ज्यादा गया मुझे लाखानों का करे सब काबिल एहतराम और उनके भी आप गुजारिश तो करे साईं असा के को शौक़ कोन्हे हर धरणा वॾा करियो पर जॾहिं वर्किंग कमेटी जो मिनथू तव्हां कयो मिनथू करियो रिक्वेजिशन करियो सभु शइ कई थी उनके बावजूद दोस्तनि असांखे इज़त न ॾिनी पोइ उन खां पोइ इंतिहाई मजबूर थी असां सिंधी उस्तादनि जा दर्द खे ॾिसी असां वेकेशन जो टाइम आहे असां पंहिंजी ज़िंदगी अॻवान था कयूं सुभाणे असांखे ज़िलनि जे उस्तादनि वटि वोट लाइ वञिणो आहे मुंहिंजे तलकनि खे वोट लाइ वञिणो आहे दोस्त चवंदा पोइ बरकत वारा त माथे करे वरे पोइ तव्हां वरी जेके लीडर तव्हां छा कयो उन जे लाइ असां मजबूर थी पंहिंजे हक़नि जे लाइ किथे बि आईनी निकल न आहे त पंहिंजे हक़नि जे लाइ नथो करे सघे या ज़िले जा करे सघे किथे बि आईनी निकल न आहे इहो आईनी ज़रूरु निकल आहे पर जेकॾहिं असां इदारनि असां पंहिंजी तनज़ीम सां बेवफ़ाई करियूं असां तनज़ीम सां गद्दारी करियूं त उन उहिदो ऑटोमेटिक ख़तमु थी वियो आहे मर्कज़ वारनि मर्कज़ दोस्तनि उस्ताद सां बेवफ़ाई कई आहे उहो सदा जेके वाइदा कनि उन ते अमल न आहे थियो उन जे लाइ मजबूर थी अॼु असां सभिनी जो को वचन कयो आहे ही वाइदो कयो आहे ऐं अलाह खे हाज़िर नाज़िर आहिनि ऐं ऐलान थो करियां ऐं सिंध जे सभिनी घर कम उस्ताद खे अपील थो करियां मुंहिंजा सभु ॿार गुलाम रसूल महिरबानी ॿार आहे इंतज़ार छॾगिरी मुंहिंजा सभु दोस्त न सॼो कंहिंसां बि इख़्तिलाफ़ न आई अचो सभु गॾिजी सिंध जे उस्ताद जा मसइला हल करायूं जेकॾहिं हीअं न निपटाती त असांखे तारीख़ माफ़ कोन कंदी उन लाइ ऐं ऐलान थो करियां 28 तारीख़ ते 28 दिसंबर ते ॾींहं जो 2 बजे कराची प्रेस क्लब खां वज़ीर हाउस ताईं असां एहतिजाज जी मार्च कंदासीं उस्ताद जे जाइज़ मुतालबनि जे हल जे लाइ जेकॾहिं असांजा मुतालबा मंज़ूर न थिया